नाज़िम केटी बंदर में शेज़ुल्फ़िकार भुट्टो की 94 सालगिरह जो केक काटियो वियो। इन सिलसिले में पेश आहे गुलाम नबी खास केली जी रिपोर्ट। ॾाड़ो में मौजूद आहियूं जिथे एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुंभार पारां जेको हिते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 94 सालगिरह जेका उहा उनजो केक जेको आहे काटियो पियो वञे ऐं वधीक असां हिते जेके आयल मुख़्तलिफ़ हंधनि खां जेका पीपल्स पार्टी जा अॻुवान ऐं असां भुट्टे साहिब जे उमतुनि ऐं बुज़ुर्गनि ते छा ॻाल्हायूं। असां उनखे पाकिस्तान जो हीरो सम्झूं था ऐं असांजो मरण जीअण पीपल्स पार्टी सां आहे जो अहम अॻुवान हो ऐं हिन खां असां गॾोगॾु हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान खे एटमी क़ुवत जो जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजो सहरो ज़ुल्फ़िकार भुट्टे खां थो वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो ऐं असांखे जेको आहे असां सिंधी माण्हुनि खे असांजी आवाज़ जेकी आहे असांखे बंजण वारो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो ऐं पाकिस्तान खे एटमी क़ुवत बनण वारो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। असां ग़रीबनि खे ज़मीनूं भुट्टे साहिब ॾिनो। अॼु हिन वक़्त में मुख़्तियार आहे तपेदार आहे ऐं होजे वॾा माण्हू उनसे गॾु वेठा आहिनि त असां मिसकिन माण्हू उनसे ज़मीनदार माण्हू छॾियो शेख असीं वेठा आहियूं भुट्टे साहिब जो वॾो असांखे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान में परसरी दुनिया जो अज़ीम लीडर हो। अहिड़ो लीडर असांखे कोन मिलंदो। भुट्टो साहिब असांखे एटमी ताक़त ॾिनी, 73 जो आइन ॾिनो ऐं 80 कैमरामैन अली हुसैन खासकिन सां गॾु गुलाम नबी खासकिन धरती TV